मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॾिसो गुनाह खे जॾहिं बि ॾिसो मां चवंदो की अगरि बंदे में गुनाह आहे न, गुनाह खे अगरि कोई बि गुनाह तस्लीम कंदो न, इन खे अलाह माफ़ु कंदो, इन खे ख़ुदा माफ़ु कंदो, हे तौबा कंदो न। हिकिड़ो बंदो गुनाह खे गुनाह सम्झे थो, हिकिड़ो बंदो रिश्वत खे चए थो यार हिन जे मथां ख़ुदा जी लानत ईंदी, हिकिड़ो चए थो यार व्याज, यार हिकिड़ो जख़्म मां हणां थो व्याज जेको हलायां थो, पर आहे जेको बुरो कमु। जेको बि गुनाह खे सम्झंदो आहे न, अलाह ताला कंहिं मौक़े ते उनखे तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो आहे। छा कंदो आहे अलाह ताला? अलाह ताला उनखे गुनाह जी तौफ़ीक़ ॾींदो आहे, उहो तौबा जी तौफ़ीक़ ॾींदो आहे। ऐं जंहिं बंदे जी खोपड़ी में इहा ॻाल्हि हूंदी आहे त हे कहिड़े क़िस्म जो गुनाह, हे त गुनाह आहे ई न, छाजो इहो गुनाह आहे? यादि रहे इन बंदे खे ज़िंदगी में तौबा जी तौफ़ीक़ न मिलंदी, पर यकीन करे हली करे ॾिसंदो इन जो मौत वञी करे कुफुर ते थींदो। हे कुफुर आहे। गुनाह खे गुनाह न सम्झणु छा था सम्झो? यादि रहे गुनाह खे गुनाह न सम्झणु हे कंहिं काफ़िर माण्हू जो कमु थी सघे थो। छाजे करे? हाणे मसलन तौरु शराब छा आहे? सही शराब छा आहे? थोरो आवाज़ नथो ॻाल्हायो। शराब हराम आहे, शराब हराम आहे। व्याज छा आहे? क़ुर हकीम में अलाह ताला बयानु कयो हे हराम आहे। इहे हुरमत वारियूं जेके बि शयूं आहिनि न, सभु जेको क़ुर में निकितल आहिनि। ज़िना छा आहे? हराम आहे। हाणे कोई बि अगरि बंदो चवे त शराब जेको आहे छा जो हराम आहे, यानी छा थियो त हिन अलाह जे टकर में ॻाल्हि पंहिंजी आंदी। हिकिड़े पासे काइनात जो रब पियो फरमाए हे हराम आहे, ऐं ॿिए पासे हे 5 फुट जो बंदो चए थो छा जो हराम आहे। यानी हे ॻाल्हि अलाह जे टकर में अची वई, ऐं इनखे त कुफुर चइबो आहे, इनखे त कुफुर चइबो आहे। कोई बंदो चए त ज़िना छा जी हराम आहे? जीअं पंहिंजी घरवारी आहे अहिड़ी तरह ॿी औरत बि त ईअं घरवारी आहे, ईअं बि उहा बि त औरत आहे। पंहिंजी घरवारी आहे न, इहा बि त हिकिड़ी औरत आहे। अॻिली जेकी औरत आहे उहा बि त औरत आहे। कहिड़े क़िस्म जो हराम आहे? यादि रहे इहो बंदो इन जुमलनि जे अंदरि काफ़िर थी थो वञे, ऐं इन ख़बर बि नथी पवे। हे अलाह माफ़ु करे, दीन खां अॼु परे थियण जा इहे रिज़ल्ट जेको निकिता आहिनि, इहे जेको रिज़ल्ट निकिता आहिनि। अञा चवंदा साईं असांखे त वॾो इल्मु आहे, साईं हा अल्हम्दुलिल्लाह तमामु वॾो इल्मु आहे, घणी कुझु तव्हां खां वधीक जेकी असांखे मालूमात आहे, तव्हां खां वधीक असांखे मालूमात आहे। ख़बर जेको आहे सना जी न आहे। नमाज़ जी स्टार्टिंग में जंहिं मुस्लमान खे नमाज़ जी स्टार्टिंग में सना पढ़णु न अचे, कहिड़े क़िस्म जो ईमान आहे पोइ इहो? तोखे दीन जी सभु कुझु ख़बर आहे। नमाज़ जी एंट्री में आहे सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुका व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक। इहा जंहिं मुस्लमान खे न अचे, ॿुधायो हुनखे कहिड़ो नमाज़, कहिड़ो हुनखे दीन जो हिसो को अचे पियो। चए साईं मूंखे सभु कुझु ख़बर आहे, मूंखे जेको आहे मूंखे वाइज़ो नसीहत न कयो, बिल्कुलु न कयो, मां तव्हां खां ज़्यादा थो ॼाणियां। हाणे कोई बंदो हाणे तव्हां खां मां पुछा कंदो, इन खे कोई सम्झाईंदो? इहो कॾहिं दीन जी तरफ़ ईंदो? हिकिड़ो बंदो आजिज़ी कंदो न, साईं मूंखे कंहिं क़िस्म जी काई ख़बर न आहे, महिरबानी करे मूंखे इस्लाम सेखारियो, त ॿुधायो इन बंदे खे त हर को सेखारींदो न। हिकु नंबर ते असांजे मुआशरे जे अंदरि जहालत, ऐं ॿिए नंबर ते असांजे मुआशरे जे अंदरि तकबुर। त मूंखे सभु शयुनि जी इल्मु आहे, टेंशन न वठो, मूंखे सभु कुझु ख़बर आहे। साईं मौलवी साहिबु मां तव्हां खां बहितर थो ॼाणा। हाणे जेको बहितर मूंखां जो बहितर ॼाणे थो, मां छा चवंदुमि? हिकिड़ो मूंखां बहितर ॼाणे थो, मां छा चवंदुमि? यार तूं त पोइ मुंहिंजो बि उस्तादु आहे न, तूं मूंखे छा ट्रेनिंग ॾींदे? मां तोखां ट्रेनिंग वठंदुमि। अॼुकल्ह असांजे मुआशरे में थी ईअं बीठो अथव, कंहिं क़िस्म कोई इल्मु न आहे। चएसीं असां घणो कुझु ॼाणूं था, रुजू कयो, तौबा कयो, इस्तग़फ़ार कयो। यादि रहे त हिकिड़े दफ़े मौत जो जेको आहे न, घोड़ा तव्हांजे मथां सवार थींदा। इस्लाम खे जेको आहे नॉर्मल न सम्झो, मश्किरी न सम्झो इस्लाम खे। हिन टाइम कंहिं क़िस्म जी ख़बर तव्हांखे नथी पवे। हिकिड़ो ॾींहुं ईंदो तव्हांखे चङी तरह जेको ख़बर पवंदी, चङी तरह ख़बर पवंदी। जंहिं टाइम क़बर में लथो न, चङी तरह तव्हांखे ख़बर पवंदी त असां कीअं ज़िंदगी जेको बसर करे आया आहियूं। ऐं हिन पूरे मजमे मां, हे पूरो मजमो अहिड़ो आहे, हिन पूरे मजमे मां के हिकिड़े जे बारे में क़यामत ॾींहुं मां खां पुछा न कयो वेंदो, न कयो वेंदो। मां खां पुछा न कयो वेंदो, साईं हे छाजे खां शराब पी पियो, हे छाजे खां क़त्ल करे पियो, हे छाजे खां नमाज़ न पियो पढ़े। मां ॻाल्हि कंदुमि त या अल्लाह मां इनवंट मैसेज पहुचायुमि त शराब हराम आहे, इन मथां ख़ुदा जी लानत थींदी। ज़िना जेको आहे बुरो फेल आहे। नमाज़ पढ़ो, अलाह ताला नमाज़ क़ुर में हुकुम कई आहे। मां पंहिंजी हुजत ताम करे छॾियमि, मां त ॿुधाए छॾियुमि। इन खां बाद में फ़रिश्ता चवंदा तव्हां क्लियर आहियो, हाणे बसि तव्हां पंहिंजो जेको आहे अमल जो हिसाबु ॾियो।
हाणे हिन पूरे जेको पब्लिक खे तव्हां ज़िमेदार न आहियो। मां कंहिं हिकिड़े जो बि ज़िमेदार न थींदुमि क़यामत ॾींहुं। तव्हां पंहिंजे अमाल जा पाण ज़िमेदार आहियो। पोइ जेको करे वठो, अलाह ताला इख़्तियार ॾिनो न, करे वठो। अलाह ताला इख़्तियार ॾिनो। हाणे इन टाइम जुमे जे मासे आयासीं न, हे अलाह ताला इख़्तियार ॾिनो। इन कदम खे त बाज़ार जी तरफ़ बि खणी सघो पिया। हा साईं, बाज़ार जी तरफ़ बि वञी सघनि पिया। त हे अलाह ताला इख़्तियार ॾिनो आहे। इन ज़िंदगी में जेकॾहिं पंहिंजी आख़िरत न पढ़ायो न, पोइ नाकाम साईं। पोइ उन टाइम काफ़र बि चवंदा न, काश असां मिटी हुजूं हा। उहो एॾी सारी जनम करे जनम का नॉर्मल ॻाल्हि आहे। जनम पासे को 4 जुमला आहिनि, जीम हा डून मीम, का नंढी ॻाल्हि आहे जंहिंखे ज़बान मां कढी करे पोइ चए कोई टेंशन न आहे। हिकु वॾी ख़तरनाक शइ आहे, हिकु वॾी ख़तरनाक जेको आहे मंज़र आहे, जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं टाइम क़यामत ॾींहुं जहन्नम खे पेश कयो वेंदो, जहन्नम खे पेश कयो वेंदो। ऐं उहा जेकी आहे पंहिंजे जोश सां ईंदी, पंहिंजी शिदत सां जंहिं टाइम जहन्नम जी बाहि ईंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तमामु पैगंबर केरु आहिनि जंहिंजे बारे में अलाह ताला फरमायो, हे मासूम आहिनि, कंहिं क़िस्म जो हिन खां ख़ता जेको आहे सादिर न थी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तमामु पैगंबर पंहिंजे गोॾनि भर ज़मीन ते किरी पवंदा हेठि। हिकु हदीस जेके मशहूरु तव्हां ॿुधी, तमामु पैगंबर नफ़्सी कंदा। छाजे करे? नफ़्सी जो जुमिलो आहे छा? या अलाह कंहिंजो असां टेंशन, असां चवंदासीं जेकी पब्लिक आहे न, काॾे बि वञे, असांजो औलाद बि काॾे वञे, उनजे बारे में असां ज़िमेदार न आहियूं। या अलाह असांजी जान बसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी शिदत सां जेको जनम जंहिं टाइम आंदी वेंदी, हे तमामु पैगंबरनि जो इहो ई कोल हूंदो। तव्हांजी हुते छा हैसियत हूंदी, जिते पैगंबर जंहिं ज़िंदगी में कोन न कयो आहे, उहे चवनि पिया अलाह असांजी जान। मां चवंदो, हे शदाद कोट वारा, हे मुस्लिम वाला वारा, हे तव्हांजी ऐं मुंहिंजी जेकी कहिड़ी हालत हूंदी। जुमे निमाज़ खां कोई टेंशन आहे, खिलंदा वधंदा, वरी होटलनि ते साॻियो होटल शुरू थी आहे, साॻियूं जेको जुआऊं शुरू थी वियूं, साॻी मौसीक़ी, गाना, फिल्मूं, कंहिं क़िस्म कोई टेंशन। मां सम्झां थो हिन ज़माने में यार मुस्लमान खे ईअं लॻे थो को मां मरंदुमि ई न। कंहिं क़िस्म जी जनम यादि न आहे, कंहिं क़िस्म जी क़बर यादि न आहे। मां सम्झां लॻे थो को ईअं थो। एॾा सारा पैगंबर, कंहिं बि पैगंबर ईअं न चओ त दुनिया जे अंदरि असांखे वॾी राति पहुती। सभु पैगंबर हिन प्लेनेट अर्थ ते आया, रोअंदा आया, ऐं हिन दुनिया खां जी जो निकिता न, रोअंदा निकिता। उन्हनि जा ॾाढो हक़ीक़त जेको साम्हूं हुई, उन्हनि जे जनम आड़ो ॾेखारी वई त हे जनम जंहिंमें हिन पब्लिक खे विधो वेंदो, ऐं हे जन्नत जंहिंजो वाइदो असां कयूं था। हिन पैगंबरनि जा ॾाढो पूरी हक़ीक़त जेकी आन हुई ऐं खुलियल हुई। ऐं तव्हां जंहिं असांजो ॾाढो कंहिं क़िस्म जो कोई हक़ीक़त जेकी आहे न खुली। इन करे असां चवंदा बसि जेको कुझु आहे न आहे, हे आहे, इन खां अॻिते कुझु बि न आहे। ऐं जेकॾहिं हिन ते हक़ीक़त हुजे हा, मां सम्झंदो जेके हिन टाइम असांजा क़दम आहिनि, जेके हिन टाइम असांजा कमु हलनि था, मां सम्झंदो कंहिं मुस्लमान जा इहे कमु न हुजनि हा, कंहिं बि मुस्लमान जा इहे कमु न हुजनि हा। त हिन टाइम बि मौक़ो आहे, रुजू कयो, तौबा कयो, अलाह ताला तौबा क़बूलु कंदो, अलाह ताला गुनाह माफ़ु कंदो। पर उहो हक़ उहो ॾेई करे जान छॾायो। हा, हिकिड़ो अहिड़ो टाइम ईंदो न, पोइ तौबा कंदव बि सही, तौबा क़बूलु न थींदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं टाइम मलकुल मौत मथां थो अचे, हाणे जेको इंतिहाई रोअंदव न, इंतिहाई रोअंदव, हाणे चवंदो या अलाह माफ़ु कर, अलाह ताला फरमाईंदो हाणे टाइम पूरो थी चुको आहे। फिरौन आख़िरी टाइम में ॾाढी कोशिशि कई। फिरौन वॾी दफ़ा कई, मां त यार रब आहियां, मां त ख़ुदा आहियां, मुंहिंजे हथ में पूरी जेको बादशाही आहे। हली करे जॾहिं फिरौन खे समंदर में अंदरि विधो वियो, ऐं जंहिं टाइम गोता खाइणु शुरू कई, उलमा फरमाइनि था फिरौन पकी तौबा कई, पकी क्लियर तौबा कई, क्लियर तौबा कई। त हाणे जेको मां इन पंहिंजे फिस्क ऐं फुजूर में ईंदुमि ई न। ऐं क्लियर ॻाल्हि कई त पहिरियों धोखो ॾिए पियो, पहिरियों चए पियो मां रब जे मथां ईमान थो आणियां, वरी पोइ ॻाल्हि खे फिराए पियो, चए उहो रब त मां ई आहियां, मां पंहिंजे मथां थो ईमान आणियां। समंदर में ॻाल्हि इहा कयईं त मां उन अलाह जे मथां ईमान थो आणियां जेको मूसा जो बि रब आहे। त अलाह ताला फरमायो हाणे चांस ख़तमु, हाणे त क्लियर मामिलो थी वियो आहे, हाणे कंहिं क़िस्म जो असां जेको तौबा क़बूल न कंदासीं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फिरौन जी लाश जे मथां हिन टाइम बि जेको मिस्र में पई आहे, अलाह जे नबी फरमायो जनम पेश थी कई वञे, जनम पेश थी कई वञे, फिरौन जी लाश जे मथां जनम पेश थी कई वञे।
हे अल्लाह जे नबी फरमाए, भले अल्लाह जे नबी फरमाए, भले दुनिया में अल्लाह ताला हिनखे इबरत लाइ रखियो आहे, ज़ाहिरी तौर तां ॾाढो पर्दो चढ़िया, तव्हांखे ख़बर नथी पए। अल्लाह जे नबी फरमायो फ़िरौन जे जिस्म खे मतां जहन्नम खे रोज़ानो पेश थो कयो वञे। त तौबा इस्तग़फ़ार कयो। अल्लाह